रियल इशूज़ में एक दफ़ो ॿीहर भली कार नाज़रीन 2 साल अॻु सखर जे इलाइक़े संगरार मां मुबैना तौरु अगवा थियल प्रिया कुमारी अञा ताईं घर मोटी न आहे सघी। भरपूर एहतजाज खां पोइ ऐं कुझु ॾींहं अॻु जेको बबरलोए बाईपास ते धरणो लॻो, इन हवाले सां असांखे वधीक तफ़सीलनि खां आगाह कंदो असांजो सखर जो रिपोर्टर मुरड़ो महर। 2 साल गुज़री वञण बावजूद प्रिया कुमारी बाज़ियाब नाहे थी सघी। प्रिया कुमारीअ जो तालुक़ पीपल्स पार्टीअ जे अॻूणे MNA सैयद ख़ुर्शीद अमन शाह ऐं अॻूणे MPA अवैस कादिर शाह जे तक सां आहे। प्रिया कुमारीअ जे बाज़ियाबीअ जे हवाले सां चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट अहमद अली शेख बि जेको आहे नोटिस वरितो। उन खां पोइ केतिरा ई जेके आहिनि पाण खे दबंग पुलिस ऑफिसर सॾाईंदड़ सखर में आया ऐं विया, पर हिन महिल ताईं नियाणी प्रिया कुमारी बाज़ियाब नाहे थी सघी। प्रिया कुमारीअ जे ऐं ॿियनि मुग़विन जे बाज़ियाबीअ लाइ बबरलो बाईपास ते समाज सुधारक सिविल सोसाइटीअ जे अॻुवान शाइस्ता खोसो ऐं हिंदू पंचायत जे तरफ़ां एहतजाजी धरणो हयो वियो। आख़िरकार उहो एहतजाजी धरणो कुझु कलाकनि ताईं जारी रहण खां पोइ जेकी पुलिस ऑफिसर DIG सखर जावेद जिसकाणी बदिली थी चुको आहे ऐं इज़ाफ़ी चार्ज बदिली थियल SSP ख़ैरपुर रोहल खोसो खे हुई। उन्हनि हटाए बदिली थियल ऑफिसरनि जे चवण ते आख़िर धरणो छो ख़तमु थियो, छाकाणि त 3 ॾींहंनि जी ख़ातिरी कराई आहे। उहे पाण ई हिन पोस्टुनि ते या उन्हनि उहिदनि ते सखर में न हूंदा त आख़िर प्रिया खे केरु बाज़ियाब कराईंदो? छा वरी नए सिर के वाइदा टाइम पीरियड थींदा? उन हवाले सां एहतजाज जी अॻुवाणी कंदड़ या सॾ ॾींदड़ शाइस्ता खोसो सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उनजो इन हवाले सां छा चवणु आहे। पूरे सिंध में उन जे लाइ एहतजाज बि थियनि पिया, सोशल मीडिया ते ट्रेंड बि हलनि पिया ऐं पुलिस बि इन हवाले सां बिल्कुलु नाकाम थी चुकी आहे। उन जे पोयां के पावरफुल हथ नज़र अचनि था जंहिंजे करे प्रिया कुमारी अञा ताईं बाज़ियाब नथी थिए सघे ऐं उनजो को पतो बि नथो पए। अफ़सोस सां चवणो पियो त SSP जॾहिं मलिक साहब हुया त उन चयो त प्रिया कुमारी जेको आहे 10 मुहर्रम ते अगवा थी आहे, 10 मुहर्रम ते ई बाज़ियाब कराईंदासीं। उन्हनि जे घर वञी करे उन्हनि जी वालदा खे उन दिलासो ॾिनो। DIG जिसकाणी साहब बि उन्हनि सां गॾु हुया त 10 मुहर्रम ताईं असां प्रिया कुमारी बाज़ियाब कराईंदासीं। उनखां पोइ जॾहिं 10 मुहर्रम उनजी माउ जेके आहिनि हिकु कलाकु हिकु ॾींहुं घणे गुज़ारियो, 10 मुहर्रम जो टाइम आयो। 10 मुहर्रम खां पोइ जॾहिं SSP ऑफिस जे ॿाहिरियां धरणो हयो वियो तॾहिं इहो चई करे त जेको आहे मूंखे 24 तारीख़ आई थिंक उन्हनि चयो त असां प्रिया कुमारी खे वठी ईंदासीं बाज़ियाब। जॾहिं SSP एॾा वॾा दावा करे पियो त मां 10 मुहर्रम ते अगवा थी आहे, 10 मुहर्रम ते बाज़ियाब कराईंदुमि या 24 तारीख़ ते बाज़ियाब कराईंदुमि, त इन मां साफ़ ज़ाहिर थिए पियो त SSP खे या त इन शइ जी ॼाण हुई त प्रिया कुमारी कंहिंजे चंबे में आहे ऐं कहिड़े पावरफुल हथ आहिनि जंहिं वटि प्रिया कुमारी आहे जो बाज़ियाब नथी थी सघे, ऐं या त SSP सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन्हनि खे कूड़ा दिलासा ॾिए पियो ताकी उनखे ख़बर रही त उनजी ट्रांसफ़र थियणी आहे ऐं उनजे वञण खां पोइ वरी को नयो SSP ईंदो, वरी नया धरणा लॻंदा, वरी नया जेके आहिनि कूड़ा वादा कया वेंदा। काफ़ी माण्हुनि जो असांखे प्रेशर हुयो त एहतजाजी कॉल वापसि वठो, मगर असां एहतजाजी कॉल वापसि न वरितीसीं छो जो असां पंहिंजी सिंध जे आवाम जे लाइ कॉल ॾिनीसीं, सिंध जे अमन अमान जे लाइ ऐं प्रिया कुमारी जी बाज़ियाबी जे लाइ। जॾहिं असां हुते एहतजाज धरणो लॻायोसीं त काफ़ी माण्हू असां वटि पहुता त तव्हां एहतजाजी धरणो ख़तमु कयो ऐं तव्हांजो जेको मैसेज हुयो उहो मैसेज कन्वे थी वियो आहे। तव्हां पंहिंजो असां उन्हनि जे चवण ते एहतजाज ख़तमु कोन कयोसीं। उनखां पोइ पुलिस जे तरफ़ खां बि काफ़ी माण्हू असां वटि आया ऐं उन्हनि चयो त तव्हांखे असां यकीन ॾियारायूं था त असांखे तव्हां सिर्फ़ु 24 कलाकनि जो टाइम ॾियो छो जो हिन वक़्तु जेको आहे खोसो साहब वटि चार्ज आहे ख़ैरपुर डिस्ट्रिक्ट जी बि ऐं जेको आहे सखर डिस्ट्रिक्ट जी बि। उन जे तरफ़ खां असांखे फ़ोन ते बि ॻाल्हायो वियो। असांखे उन्हनि यकीन दहानी ॾियाराई त जेको आहे तव्हां 24 कलाकनि जो असांखे टाइम ॾियो। उन सिर्फ़ु इहो न चयो त असां प्रिया कुमारी खे बाज़ियाब कराईंदासीं, उन्हनि चयो त जेके बि मुग़वी आहिनि उन्हनि खे इंशाल्लाह जल्द बाज़ियाब करायो वेंदो। नाज़रीन असांजे सखर जो रिपोर्टर मुरड़ो महर प्रिया कुमारी जे अगवा वारे मामले सां आगाह करे रहियो हो। हुन समाजी अॻवान शाइस्ता खोसो सां पिणु ॻाल्हि ॿोल कई जेका प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ तमामु घणो मुतहरिक आहे ऐं जेके बि एहतजाज थी रहिया आहिनि उन्हनि में पाण शरीक थिए थी, मुख़्तलिफ़ एहतजाज ऑर्गनाइज़ पिणु कराए थी। न रुगो शाइस्ता खोसो पर सिंध जा वॾे अंग में घण घुरा समाजी अॻवान सोशल वर्कर्स ख़ासि तौरु जेको नौजवान तबिको आहे उन्हनि खे जस हुजे
जेके हिननि मसइलनि ते पंहिंजो भरपूर किरदारु अदा करे रहिया आहिनि। हाणे नाज़िया खोसो ऐं संदसि ॿाड़ी वारे मामले जो कुझु जाइज़ो वठंदासीं। तव्हांखे ॿुधायूं त 8 महीना थी विया आहिनि नाज़िया खोसो ऐं संदसि मासूम ॿाड़ी घर मोटी नाहिनि सघियूं। नाज़िया खोसो खे कीअं अॻवा कयो वियो, आख़िर ही मामिलो छा आहे, इन हवाले सां पेश आहे हीअ मुख़्तसिर रिपोर्ट। नाज़िया खोसो जी अमड़ पंहिंजी धीअ ऐं ॾोहिटीअ जी बाज़ियाबीअ लाइ गुज़िरियल 8 महीननि खां सरापा एहतजाज आहे। वहशी धाड़ेलनि में एतिरो हया शर्म नाहे रहियो जो हिकु औरत ऐं संदसि मासूम नियाणीअ खे 8 महीननि खां मुग़वी बणाए वेठा आहिनि। पुलिस छा कयो या कीअं? पुलिस छा कयो? पुलिस हेॾे होॾे करे खाई पंहिंजो पेट ड्राइव कई। छा कयई पुलिस? छा कंदी? हे छो वेठा आहिनि पिंडाल में? छाजे लाइ वेठा आहिनि? तव्हां त नाला बि ॾिना हूंदा न? नाला बि ॾिना अथनि, हर शइ बि कयो। उन महिल SP इरफान समो हुयो। अॼु 24 कलाक ॾियो, 48 कलाक ॾियो, 4 ॾींहं ॾियो, 2 कलाक ॾियो, 3 कलाक ॾियो। आसरे में 8 महीना गुज़री विया। अगवा करे रुगो औरतुनि खे करे हलिया विया? हा, औरतुनि खे करे। छोकिरे खे छॾे विया? छोकिरे खे छॾियो। छोकिरे मतिलबु फेरिंगा करे छोकिरो किरी पियो, रोड को किरी हेठि लही वियो, माई खे खयूं हलिया विया। हिन वक़्तु जॾहिं सॼी सिंध धाड़ेल गर्दी ऐं अगवा इंडस्ट्री ख़िलाफ़ु सरापा एहतजाज आहे त उन तारीख़ी एहतजाज दौरान बि सिंधवासी नाज़िया खोसो ऐं संदसि मासूम नियाणी कौसर खोसो जी बाज़ियाबीअ लाइ भरपूर आवाज़ उथारे रहिया आहिनि। पर वॾे अफ़सोस सां चवणो पवे थो त पुलिस नाज़िया खोसो ऐं संदसि नियाणीअ जी बाज़ियाबीअ लाइ को बि तहरुक नथी वठे। हीअ ॿुढड़ी औरत ॻाढ़ो अजरक ओढे कंद कोट जहिड़े शहर जे रोडनि ते एहतजाज करे रही आहे। सिंध जो पीढ़ियल तबिको, ग़रीब माण्हू, सियासी कारकुन ऐं सोशल वर्कर नौजवान नाज़िया खोसो खे पंहिंजी भेण ऐं हिन ॿुढड़ीअ खे पंहिंजी अमड़ सम्झी साण साथ निभाए रहिया आहिनि। हिन जो दर्द पंहिंजो दर्द सम्झी रहिया आहिनि। पर भोतारनि ऐं पुलिस अमलदारनि खे औरतुनि जो ख़्यालु ख़बर नाहे छो नथो अचे। आख़िर हिननि ग़रीबनि ॾोहो कहिड़ो कयो आहे? कंहिंजो छा बिगाड़ियो आहे जो नियाणियुनि खे मुग़वी बणायो वियो आहे? कंदकोट जे इलाइक़े ख़ैरशाह भरिसां ॻोठ बशीर अहमद खोसो जी रहवासण नाज़िया खोसो ऐं संदसि नियाणी कौसर खोसो खे 8 महीना अॻु अगवा कयो वियो। वारसनि जो मौक़िफ़ आहे त संदन कंहिं सां का दुश्मनी नाहे, हू त शरीफ़ माण्हू आहिनि। वारिस चवनि था त हू सरापा एहतजाज आहिनि, पर संदन केर बि ॿुधण वारो नाहे। गुज़िरियल 8 महीननि दौरान कश्मीर कंदकोट ज़िले जा केतिराई SSPs तब्दील थी चुका आहिनि, पर शायदि कंहिं बि पुलिस ऑफिसर नाज़िया ऐं संदसि नियाणीअ जी बाज़ियाबीअ लाइ संजीदगी न ॾेखारी। जेकॾहिं पुलिस ऑफिसर संजीदा थियनि हा त नाज़िया ऐं संदसि नियाणी हेसि ताईं धाड़ेलनि वटि क़ैद न पर पंहिंजे घर में सुकून जी ज़िंदगी गुज़ारीनि हा। वक़्तु आहे ब्रेक जो। ब्रेक खां पोइ कुझु ॿियनि मामलनि जो जाइज़ो वठंदासीं। ॾिसंदा रहो रियल इशूज़।